सजण तुंहिंजे सिक में जीअं तरां तीअं तार, तूं ई रहीं रूह में, तूं ई अखियुनि ठार, पिरी तुंहिंजे पार वाझाईंदे वरिया थिया। ज़िलो घोटकी तालका ॾहरकी लॻ खींजो ॻोठ फ़क़ीर मिस्री मंगरियो ऐं हिन वक़्तु दुबई जी नगरी शहर अलैन मां प्यारो भाउ बहितरीन लेखक मोहम्मद पेरोज़ मंगरियो पंहिंजे अंदर जा अहसास हिन तरह लिखे थो। हा राजा भाउ, परदेस वाक़ई परदेस हूंदी आहे। परदेस जॾहिं माण्हू ईंदो आहे तॾहिं अहसासु थींदो आहे त पंहिंजे प्यारनि खां परे ज़िंदगी कीअं थी गुज़रे, दोस्तनि ऐं यारनि खां परे ज़िंदगी कीअं थी गुज़रे, ऐं परदेस में माण्हू कहिड़े हालनि में ज़िंदगी जा ॾींहं कटे थो, इहो त कंहिं परदेसीअ खां ई पुछी वठो। न ख्वाबनि ख़्यालनि में आणियूं था कंहिंखे, न निर्मल निगाहूं बि ताणियूं था कंहिं, न ख्वाबनि ख़्यालनि में आणियूं था कंहिंखे, न निर्मल निगाहूं बि ताणियूं था कंहिं, न पलकनि ते ॻोढ़नि संदा रक़्स आहिनि, न सपना न सदमा न ई अक्स आहिनि। असां यादि दिलि तां मेसारे छॾी बसि, ईअं ई हयाती गुज़ारे छॾी बसि। लड़ी शाम दिलि ते लथी यादि नाहे, नज़म बि कंहिंजो किथे यादि नाहे, न सोचूं था कंहिंखे न की मन लुछूं था, न की हाण चंड खां बि कंहिंजो पुछूं था, जियारे तमना बि मारे छॾी बसि, ईअं ई हयाती गुज़ारे छॾी बसि। हा राजा भाउ, बसि हाणे त यादगिरियूं आहिनि जिन जे सहारे जियूं पिया, उहे प्यारा पिरी जिन वचन ई वाइदा कया त ज़िंदगीअ में भली छा बि थी पवे, पर कॾहिं बि कोन विसारबो। उन्हनि बि अलाए छो मोहम्मद पेरोज़ मंगरियो जी मोहबत खे विसारे छॾियो। उहे चांडोकी रातियूं, उहे कुर्ब कचहरियूं, उहा मोहबत, उहो प्यार हाणे त सिर्फ़ु यादूं ई रहिजी वियूं आहिनि। अलाए छो जॾहिं परदेस आयासीं त उन्हनि प्यारनि बि विसारे छॾियो, जिन कसम खया हा, कोल ऐं करार कया हा त ज़िंदगी में भली केॾा बि ॾुखिया मोड़ अचनि, पर तोखे कोन विसारबो। अॼु उन्हनि प्यारनि खां बि विसरी वियासीं, दोस्तनि यारनि खां बि विसरी वियासीं। बसि हाणे जॾहिं बि कचहरी थींदी आहे सऊदी वारे प्यारे पिरी मजीद मंगरियो सां या ॾहरकी वारे मुमताज़ भाउ सां त अंदर जा अहवाल ओरींदो आहियां, ऐं मजीद भाउ बि चई ॾींदो आहे त मुमताज़ बि चई ॾींदो आहे दादा ही बेवफ़ा दुनिया आहे, कंहिंसां एतिरी मोहबत न कर। हिते माण्हू पंहिंजे मतिलब सां मतिलब रखंदा आहिनि, हिते कंहिंखे बि कंहिंजो ख़्यालु न आहे। बसि उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी करे पंहिंजे दिलि खे दिलासा ॾींदो आहियां, पर सच पुछी राजा भाउ त वरी बि सोचनि में गुम थी वेंदो आहियां। सॼो ॾींहुं कमकार करे राति जो जॾहिं पंहिंजे बिस्तरे ते लेटंदो आहियां त पंहिंजो मुल्क पाकिस्तान जा उहे प्यारा माण्हू ऐं उहे बेवफ़ा महबूब यादि ईंदा आहिनि, जिन खां सवाइ जीअण अधूरो आहे। केॾो बि विसारणु चाहियां थो मगर हू विसरे ई नथो। कंहिं शाइर केॾो न सच चयो आहे त अव्हां जी इंतज़ारी अॼु बि आहे, बदन में बेक़रारी अॼु बि आहे। अव्हां जी इंतज़ारी अॼु बि आहे, बदन में बेक़रारी अॼु बि आहे। ख़ुशियुनि जा हो जमाला कोन आहिनि, दिलनि में सोगवारी अॼु बि आहे। अंधेरो कोन निकितो ज़िंदगीअ मां, असां वटि राति कारी अॼु बि आहे। लथी दिलि जे मथां जा शाइरी सा पने ते मुंहुं उतारी अॼु बि आहे। मोहबत जी नथी बरसाति मूं ते, संदमि दिलड़ी उञारी अॼु बि आहे। कंडनि जो ख़ौफ़ पंहिंजी जाइ ते, पर गुलनि सां मुंहिंजी यारी अॼु बि आहे। अव्हां जी इंतज़ारी अॼु बि आहे, बदन में बेक़रारी अॼु बि आहे। हा मुंहिंजा प्यारा पिरी, अव्हां विसारे छॾियो त भली विसारे छॾियो, पर ही परदेसी मोहम्मद पेरोज़ मंगरियो जीअं अव्हां सां सची चाहत सची मोहबत कई आहे,
जेको न अव्हांखे विसारे सघे थो न कॾहिं विसारींदो। बसि परदेस मां बि पंहिंजे प्यारनि दोस्तनि यारनि घर भातियुनि सभिनी जे लाइ हज़ारे दुआऊं ॾींदो आहियां त मुंहिंजा प्यारा जिते बि हुजनि ख़ुशि हुजनि शाद हुजनि आबाद हुजनि।